अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो अता मोहम्मद आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी अता मोहम्मद। उन्हनि कहंदो तव्हां दोस्त कहिड़े चवंदा हुए। दोस्तों, अॼु जे व्लॉग शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो ॾिसनि था, उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट कनि ऐं शेयर कनि। त शुरू कयूं था कि अॼु जी मज़ेदार वीडियो। दोस्तों, मूंसां गॾु आहे मुंहिंजो प्यारो मामो ऐं मौलवी साहब बि आहे। असां हिन टाइम शाम जे टाइम आहे चकर ते वञूं पिया। जी अदा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। माशाल्लाह मज़ेदार मौसम लगी पई आहे। हाँ, मौसम में माशाल्लाह गुज़ारिश कजे रही अचो घुमो फिरो गॾी। माशाल्लाह ज़बरदस्त। मुल्ज़म, मां तव्हां खां हिकु ॻाल्हि पुछां थो यार। ॻाल्हि इहा आहे त हाणे ईद अची वई आहे। हिन में मूंखे थोरो तव्हां ॿुधायो त ग़रीबनि जी ईद कीअं ऐं अमीरनि लाइ कीअं। पाण त ग़रीब माण्हू आहे न, हींअर त पाण वटि पैसो बि न आहे, पाण ईद कीअं कंदासीं। इहा तव्हां थोरो वज़ाहत कयो। न को नवां कपिड़ा ग़रीबनि लाइ, न का ख़ासि करे मूंखे नथो लॻे त एतिरा पैसा थियनि जो नयूं जुतियूं वठी सघूं। ईअं छो आहे? सिर्फ़ु ग़रीबनि लाइ ईद घटि, अमीरनि लाइ वधीक, इहो छो? गुरबत जेका आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि प्यारी हुई ऐं हर दौर में ग़रीब बि हूंदा आहिनि, अमीर बि हूंदा आहिनि। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, दीन आयो ग़रीबनि मां, वेंदो बि ग़रीबनि मां। यानी कि उनजी प्रचार करण वारा बि ग़रीब हूंदा, ग़रीबनि जी औलाद हूंदी, मिस्किन माण्हू हूंदा। ऐं ईद इन शइ जो नालो न आहे नवां कपिड़ा पहिरियल हुजनि, नयूं जूतियूं पहिरियल हुजनि। ईद इन शइ जो नालो आहे इन ॾींहं में घणी में घणी अलाह जी इबादत कजे, अलाह उनजे रसूल खे राज़ी कजे। ऐं अमीरनि खे खपे त जेके ग़रीब आहिनि भर में उन्हनि जी मदद कनि, मिस्किननि जी मदद कनि। इहा गुरबत जेका आहे अलाह खे बि प्यारी आहे, अलाह जे रसूल खे ॾाढी प्यारी आहे। उहा ॻाल्हि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि माल ईंदो, धन दौलत। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जी सभिनी शयुनि खे ठोकराए छॾियो। असां ग़रीब आहियूं, अलाह जी महिरबानी सां असांखे ग़रीब हुजण ते फ़ख़ुरु आहे। जेको आहे सो तव्हां असांखे ग़रीबी ते जेको आहे सो फ़ख़ुरु करणु खपे ऐं अलाह जी रहमत मां ना उमेद न थियूं। दुनिया में ग़रीब तकलीफ़ूं ॾिसंदो आहे त आख़िरत में हुनखे अलाह ताला वरी 70 साल जन्नत में पहिरियां मोकिलींदो। इन खां वधीक का बि ख़ुशख़बरी ग़रीब जे लाइ न आहे। इहा वॾी में वॾी ख़ुशख़बरी आहे। उहा ॻाल्हि अखियुनि ते आहे, पर जेके हाल नी हिन हुक्मराननि जा सिर्फ़ु ग़रीब टारगेट छो? छा हिन मुल्क ते ग़रीब जो को बि हक़ न आहे? मां उन बाबति तव्हां खां पुछूं पिया। उहो त उहा आवाम जेका आहे सो वोट ॾियण वक़्तु सोचे असां वोट कंहिंखे ॾियूं था। वोट ॾियण वक़्तु तव्हां हिलप अहिड़नि माण्हुनि जी कयो था जेको कोई ग़रीबनि जो सोचनि ई नथा, मिस्किननि जो सोचनि ई नथा। अहिड़नि गंदनि माण्हुनि जी हेल्प कनि था, वॾेरनि पीरनि मीरनि जी। तव्हां असांखे जेका कोशिशि करणु खपे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे लाइ, निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ। जॾहिं निज़ाम मुस्तफ़ा ईंदो उहो ग़रीब ते सिर्फ़ु टार्चर न थींदो, जेको बि मसइलो हूंदो हुन में मुनसिफ़ाना तरीक़े सां उन मसइले खे हल कयो वेंदो। हिते जेको आहे सो महांगाई घणी ग़रीब जे लाइ हूंदी आहे, अमीर जे लाइ का महांगाई न आहे। उहो सिर्फ़ु इन करे जो तव्हां असां असेंबली में ऐं अहिड़नि माण्हुनि खे मोकिलियूं था जेके अमीर तरीन आहिनि, जिन खे ग़रीबनि जो को दर्द ई न आहे। नशाई बुराई कंदड़ बेहयाई कंदड़ माण्हुनि खे तव्हां असां असेंबली में मोकिलियूं था। जेकॾहिं त मिस्किन खे मोकिलींदासीं
जेके निज़ामी मुस्तफ़ा जे लाइ कोशिशि कंदा उन्हनि खे मोकिलींदासीं त पोइ सभु कुझु थी वेंदो। ग़रीब ते टार्चर न थींदो, सभिनी सां इंसाफ़ु थींदो। पोइ चाहे अमीर हुजे, ग़रीब हुजे, वोतार हुजे, मुफ़्ती हुजे, काज़ी हुजे, आलिम हुजे, पीर हुजे, मीर हुजे, सभिनी इहा ॻाल्हि आहे न। हाणे सिंध में त काफ़ी जेके न पढ़ियल लिखियल तबिको बि मीरनि जे ऐं पीरनि जे पुठियां, इहो छो यार? उन्हनि खे सोचणु खपे त असां तालीम हासिलु कयूं था, पोइ इन करे त असां ग़ुलामी वारी ज़िंदगी मां निकिरूं, ऐं ग़ुलामी वारी ज़िंदगी मां निकिरण जे बजाए वरी जॾहिं उहे तालीम हासिलु करे था अचनि, वरी उहे ई साॻी ग़ुलामी वारी ज़िंदगी में अची था वञनि, साॻी वॾेरनि पीरनि मीरनि जी ग़ुलामी कनि था। पोइ इन मां को फ़ाइदो हासिलु नथो थिए। सॼी ज़िंदगी असांजा वॾड़ा हिननि जेको आहे ग़ुलामी करे गुज़ारे विया। असांखे खपे असां हिननि जी ग़ुलामी न कयूं, असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो साथ ॾियूं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निज़ाम जे लाइ कोशिशि कयूं। मुस्लमान आहियूं ऐं हिक ॿिए जो साथ ॾियूं, ॿधी हुजणु खपे, तॾहिं जेको आहे सो असांखे सही नमूने सां असां ज़िंदगी गुज़ारे सघंदासीं। बाक़ी इहो उन्हनि माण्हुनि खे जेके तालीम हासिलु करे था अचनि, उन्हनि खे खपे ग़ुलामी वारी ज़िंदगी मां ॿाहिरि निकिरणु। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं, असां पंहिंजी तरफ़ां खां कोशिशि कंदा रहंदासीं त ग़ुलामी खां आज़ादी हासिलु कयूं। दोस्तो, हाणे असां जंहिं ज़मीन जे सफ़र जे लाइ यानी जंहिं ज़मीन ते चकर जे लाइ निकितासीं उते पहुचण वारा आहियूं। बसि थोरो फ़ासिलो रहे थो। तव्हां सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। वधीक अॼु मूंसां मौलाना साहिब बि गॾु आहे। हीअ मूंसां हिते जॾहिं बि हूंदो आहे न पंहिंजे ॻोठ, हीअ मूंसां अक्सर घणो वक़्तु गॾु रहंदो आहे। इन जे करे मूंखे दीनी माण्हू पसंदि आहिनि। जेके बि हिन ॻाल्हि खां मुंहिंजी खां इतफ़ाक़ कनि था सो मूंखे कमेंट ज़रूरु कजनि। मां हर दीनी माण्हू खे चाहींदो आहियां, को बि मौलवी हुजे, कंहिं बि ख़त्म नबूवत जो मसइलो, कंहिं बि मौलवी या कंहिं पीर जो न आहे, जो हर उम्मत मुसलमान जे हर बचे जो मसइलो आहे। या उहे बि असांखे घुरिजे त अहिड़नि ॾाढ़ी खे ॾिसी करे कंहिं खां नफ़रत न कजे, बल्कि उन्हनि सां मुहबत रखिजे, इख़लास रखिजे। जेका क़ौम हाणे तव्हां ॾिसो न त को फ़नकार अचे थो, उनखे लखें रुपया थी वञनि था। मौलवी साहब खे सिर्फ़ 10,000 पगार मिले थी पूरो महीनो, छा आहे न पढ़ाए थो। 10,000 किथे इमाम पेश जेके हूंदा आहिनि उन्हनि खे 5,000 7,000। सो दोस्तो, तव्हांखे बि गुज़ारिश आहे त दीन वारनि सां मुहबत कयो। दीन इस्लाम खे छॾे करे तव्हां कॾहिं बि अॻिते नथा वधी सघो। इहो मां तव्हांखे पंहिंजे पूरे यकीन मुसलमानी कुवत सां चवां थो त दीन इस्लाम खे छॾे करे तव्हां ऐं असां मुसलमाननि खे अॻियां वधण जो चारो न आहे। इनजे करे असां दीन खे ई प्रमोट कयूं, दीन वारनि खे अॻियां आणियूं। दीन खे कंहिंजी ॾाढ़ी ॾिसी करे असां उन सां नफ़रत नथा करे सघूं। असां मुसलमान आहियूं। असांजे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक आहे ॾाढ़ी। उनजे करे मूंखे नथो लॻे त तव्हां असांखे मौलवी साहिबान सां इख़्तिलाफ़ रखणु घुरिजे। सो उमेद कयां थो दोस्तो मुंहिंजी हीअ अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे पोइ लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, वॾी महिरबानी। ऐं मुंहिंजी चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो दोस्तो।